मधेजे जे ॿेले मां वणनि जी वाढी कंदड़ ॻोठणनि ख़िलाफ़ ताजोदेरो थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। उन ॾस में ॿुधायो पियो वञे त ॿेले खाते मधेजे जे इंचार्ज इमदाद घांघरो जी फ़रियाद ते सरकारी ॿेले मां गैरकानूनी वाढी कंदड़ अरिड़हनि ॻोठणनि ख़िलाफ़ ताजोदेरो थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। केस में दानू पुट दौलत, सदाकत पुट आकिल, बरकत, शौकत, शफ़ीक हुसराणी, इसरार मशवाणी, सुधीर, सुमेर कलोड़ो समेत अरिड़हनि ॼणनि खे शामिल कयो वियो आहे। फ़रियादीअ केस में मौक़ुफ़ ॼाणायो आहे त मथियनि जवाबदारनि गैरकानूनी तरीक़े सां ॿेले खाते जे वणनि जी वाढी करे नुक़सानु कयो आहे। वणनि में लखे रुपयनि जी क़ीमत जा 2 बुर कंडियुनि बेदमुश्कनि जा वण शामिल आहिनि जेके इन्हनि वाढी करे मार्केट में विकिरो कया आहिनि। ॿिए तरफ़ केस में नामज़द ॻोठाणनि ॿुधायो त मधेजे जे कचे जे ॿेले में लखे रुपयनि जा वण ॿेले खाते जे ऑफिसरनि जी मिली भगत सां वाढी थी रहिया आहिनि, जॾहिं त गैरकानूनी तौरु मधेजे जे कचे में सरकारी ज़मीननि में आबादी कई पई वञे ऐं बेगुनाह असांजा नाला केस में शामिल कया विया आहिनि। आजुज़ भुट्टो, इबरत न्यूज़, मधेजी।